रोअंदन खे रब तूं ई पल में प्यार ॾई परचाएं थो। रोअंदन खे रब तूं ई पल में प्यार ॾई परचाएं थो। झोलीअ में ॾई ख़ुशियूं किन खे वापसि वारे रुआरे थो। रोअंदन खे रब तूं ई पल में। तबलीग जो जोड़ हाणे याद आहे तव्हांखे त लाड़काणे में थियो, कहिड़ी तारीख़ ते थियो? 12 फरवरी न फरवरी लाड़काणे फरवरी खां पोइ मार्च अप्रैल मई पाण साईं भाऊ जी वफ़ात अप्रैल में 20 मार्च। हा 20 मार्च माना फरवरी ऐं मार्च इहो माना महीनो न थियो। मूंखे पंहिंजे भाउ ॾसियो इहे ॻाल्हियूं करे करे अहिड़ियूं आहिनि जेके राज़ हूंदियूं आहिनि, पर हुन ॻाल्हि करे वरिती। मूंखे भाउ ॾसियो त मां उते असां भाउ वॾो मुंहिंजो वेठो आहे, ॿियो मीर विया काॾे वियो उन ॾसियो त ॾाढो ख़ुशी थी जो हुन सां मिलियासीं। पोइ वठी पोइ इहे ॻाल्हियूं भई निकितियूं तव्हां जूं। पोइ चई दादा मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां मस्जिद में कयां थो, हुन भाउ मूंखे ॾसी हाय हाय चई ॿुधोसीं त हज़रत साईं गुलाम मुस्तफ़ा कासमी रहमतुल्लाह अलैह जो उन्हनि फरमायो त जे अल्लाह ताला मूंखां पुछा कई त गुलाम मुस्तफ़ा तोखे इल्मु ॾिनुमि, कहिड़ो कमु कई दीन जो? मां वटि ॿियो अमल नथो सुझे। ॿेर वारे जे हथ खे वठी चवंदो रब मां पंहिंजी महिनत हिन ते कई आहे, तुंहिंजो बानड़े ते, मां उहो पेश कंदुमि। चई वरी जे मां ॿुधो हुउमि त भई साईं हज़रत साईं ॿेर वारनि खां कंहिं पुछा कई त साईं तव्हां त पाण फरमायो त कारी मोहम्मद इस्माइल सखर वारा गोल मस्जिद वारा मेमन ठेड़ी जा। चए मां अल्लाह जे दरबार में साईं ॿेर वारनि वटि ईअं चयो त जे रब मूंखां पुछा कई इहो पे ॿुधाए मुंहिंजे भाउनि खे, 2 भाइर मुंहिंजा। चई पोइ भाऊ भाई चयो त जे अल्लाह ताला मूंखां पुछा कई त मां क़ुर्बान जी बहाने छो त उन खां मां वाक़िफ़ नंढड़े खां वठी मां अल्लाह ताला खे दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे सुहिणाई नसीब फरमाए। हुनजो सुहिणाई मूं वटि घणियूं मां ॾिठो। चए रोअंदन खे रब तूं ई पल में प्यार ॾई परचाएं थो। झोलीअ में ॾई ख़ुशियूं किन खे वापसि वारे रुआरे थो। रोअंदन खे रब तूं ई पल में तुंहिंजे मर्ज़ीअ साईं मालिक जग में कख पन चुरंदो आहे। हर हिकु कमु ई तुंहिंजे रज़ा सां रहंदो ऐं पिण ठहंदो आहे। पंहिंजे मर्ज़ीअ जे तूं मुताबिक़ जग जो चरखो हलाएं थो। झोलीअ में ॾई ख़ुशियूं किन खे वापसि वारे रुआरे थो। रोअंदन खे रब तूं ई पल में प्यार ॾई परचाएं थो। रोअंदन खे रब तूं ई पल में कंहिंखे बख़्शे बेकन बकरी, कंहिंखे माया ॾे थो घणी। जेकी लिखियो क़िस्मत में तो सोई उनखे ॾे थो धणी। कंहिंखे धीअरु कंहिंखे पुटड़ा, कंहिंखे सिक में सिकाएं थो। कंहिंखे धीअरु कंहिंखे पुटड़ा, कंहिंखे सिक में सिकाएं थो। झोलीअ में ॾई ख़ुशियूं किन खे वापसि वारे रुआरे थो। रोअंदन खे रब तूं ई पल में मौत हयाती तुंहिंजे हथ आ। जंहिंखे जियारे मारे तूं, कंहिंखे ॿोड़े सीर में साईं, कंहिंखे समुंड मां तारे तूं। अमरई पंहिंजे सां तूं जग खे पंहिंजे मागिर साईं थो। झोलीअ में ॾई ख़ुशियूं किन खे वापसि वारे रुआरे थो। रोअंदन खे रब तूं ई पल में दर्द ॾई रब तूं ई परखे। पंहिंजनि बंदनि
हमिदन खे थो सदा तुंहिंजी रज़ा ते राज़ी रहंदा गुलशन जहिड़ा खोड़ बंदा तूं ई दरमल तूं ई दाता तूं ई दर्द मिटाए थो झोलीअ में ॾेई ख़ुशियूं किन खे वापसि वारे रुवारे थो रोअंदन खे रब तूं ई पल में